बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा आयत नंबर 29। अल्लाह सिंह फरमाए थो ऐं तर्जुमो आहे उनजो, औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं पैगंबर, जॾहिं तुंहिंजे पालणहार मलाइकनि खे चयो त आउं ज़मीन में हिकु नाइब मुक़ररु करण वारो आहियां, यानी अल्लाह साईं नबी साईं जिन खे मुख़ातिब करे चए थो, ॿुधाए थो त जॾहिं तुंहिंजे पालणहार यानी अल्लाह साईं मलाइकनि खे चयो त मां ज़मीन में हिकु नाइब मुक़ररु करण वारो आहियां। हेठि मूं ब्रैकेट में पंहिंजे तरफ़ां लिखियो आहे त हिन आयत में वाज़े आहे त इंसानु ज़मीन ते अलाह जो नाइब आहे। ठीकु आहे, नाइब माना उनजो असिस्टेंट। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो। हीअ पूरी आयत मां न लिखी आहे, छो त अक्सर जॾहिं मां किथे ॻाल्हि कंदी आहियां त मां अक्सर इहो हवालो ॾींदी आहियां, इहा ॻाल्हि ज़रूरु कंदी आहियां। इंसान जी अहमियत जे बारे में जॾहिं बि ॻाल्हाइजे त मां चवंदी आहियां त इंसानु ज़मीन ते अलाह जो नाइब आहे। पोइ मूंखे इहो हूंदो त रेफरेंस कहिड़ो आहे, हवालो कहिड़ो आहे, मां कीअं थी चई सघां, मूंखे कीअं ख़बर पई त अलाह साईं जो इंसानु जेको आहे ज़मीन ते नाइब आहे। जीअं वज़ीर आज़म हूंदो आहे, पोइ नाइब वज़ीर आज़म हूंदो आहे। ठीकु आहे, त मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾेई सम्झायां थी। सो हे अधु तर्जुमो मां लिखियो आहे सिर्फ़ु इहो सम्झाइण लाइ, इहो साबित करण लाइ, इहो सबूत ॾियण लाइ त अलाह साईं पाण फरमायो आहे त इंसानु जेको आहे ज़मीन ते अलाह जो नाइब आहे। न, अलाह पाण खां पोइ इंसान खे पंहिंजा ज़िमा ॾेई कुझु हिन ज़मीन ते लाथो आहे। आयत जो तर्जुमो वरी थी पढ़ां। ऐं पैगंबर, जॾहिं मुंहिंजे पालणहार मलाइकनि खे चयो, अलाह साईं त सभु ॻाल्हियूं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधाइनि पिया न, पुराणियूं ॻाल्हियूं, पुराणनि नबियुनि जा किसा, पुराणियुनि क़ौमनि जूं ॻाल्हियूं, त हीअ ॻाल्हि बि अलाह साईं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधाए थो त जॾहिं मां इंसान खे पैदा पियो करणु चाहियां त मलाइकनि खे मां छा चयो, त तुंहिंजे पालणहार मलाइकनि खे चयो त आउं ज़मीन में हिकु नाइब मुक़ररु करण वारो आहियां। माना मां ज़मीन में हिकिड़ो पंहिंजो असिस्टेंट, पंहिंजो हिकिड़ो नाइब मुक़ररु कंदुमि। उहो केरु हुयो? उहो इंसानु हुयो। त मां ब्रैकेट में पाण ई पंहिंजे यादगीरी लाइ लिखियो आहे त हिन आयत में वाज़े आहे त इंसानु ज़मीन ते अलाह जो नाइब आहे। हिकिड़ो तव्हां मिसाल वठो, जीअं क्लास में टीचर हूंदी आहे, हूंदो आहे या हूंदी आहे, मां औरत जी हैसियत में थी ॻाल्हायां, पोइ उहा पंहिंजूं कुझु हेल्प जे तौर ते कुझु ज़िमेदारियूं ॾींदी आहे मॉनिटर खे, ऐं पोइ टीचर मॉनिटर मुक़ररु कंदा आहिनि। हाणे टीचर खे त इलाही पावर आहे, कंहिंखे मार कढे, विहारे, शाबाश ॾे, प्यारु करे, सर्टिफिकेट ॾे, कुझु बि करे। ठीकु आहे, पर पोइ जेको मॉनिटर हूंदो आहे उनखे बि कुझु न कुझु पावर्स टीचर जे तरफ़ां मिलियल हूंदा आहिनि। यानी मॉनिटर चाहे त जेके ॿार ॾिंगा आहिनि उन्हनि जो नालो लिखे बोर्ड ते, कंहिंखे उथारे बीहारे कंहिंजी कंप्लेन करे, कंहिंजी सीट चेंज करे, डिफरेंट शयूं। त यानी उहो टीचर बि पंहिंजा थोरा थोरा पावर्स मॉनिटर खे ॾींदो आहे त जीअं हे क्लास खे कंट्रोल करे डिसिप्लिन में रखे। त जॾहिं अलाह साईं असांखे पंहिंजो नाइब मुक़ररु कयो आहे ज़मीन ते, इंसान खे थोरी पंहिंजी हैसियत, पंहिंजी अहमियत थोरी सम्झो त सही। असांजो दर्जो कहिड़ो आहे? इंसानु, अशरफुल मखलूकात, अलाह जो असिस्टेंट, अलाह जो नाइब। ॾिसो, ऐं अलाह साईं पंहिंजे जेके अलाह जूं ख़ासियतूं आहिनि, लफ़्ज़ प्रॉपर मूंखे हिन महिल नथो अचे, त उहे कुझु शयूं इंसाननि में बि ॾिनियूं आहिनि। अलाह साईं रहम करण वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे। उहा क्वालिटी, उहा ख़ूबी, उहा वस्फ़ इंसाननि में बि ॾिनी अथई। इंसान अलाह साईं दरगुज़र करे थो, माफ़ थो करे, बख़्शे थो, चाहे थो त बंदा बि ईअं कनि, बंदनि खे बि इहो पावर ॾिनो अथई, उहे बि ईअं करे सघनि था। हिकिड़ो मौत ज़िंदगीअ ते अख़्तियार कोन्हे बंदे जो, बाक़ी अलाह साईं पंहिंजे पावर्स मां, पंहिंजे ख़ूबियुनि मां, पंहिंजे ख़ासियतुनि मां, पंहिंजे वस्फ़नि मां कुझु न कुझु इंसान खे बि ॾिनो आहे। त अलाह साईं बंदे खे पंहिंजो नाइब ज़मीन ते मुक़ररु कयो आहे, त इहो असां इंसान पंहिंजो दर्जो सुञाणियूं ई नथा, पंहिंजी हैसियत, पंहिंजी अहमियत सुञाणियूं ई नथा। जेकर न असांखे हिकु दफ़ो अहसासु थी वञे त असांजी अहमियत केतिरी आहे, अलाह जो नाइब। गौर त कयो थोरो, मुंहिंजी त लूंहं थी कांडारजे, अलाह जो नाइब ज़मीन ते इंसानु। पोइ जेकर असां न झेड़ा कयूं, न चोरियूं कयूं, न फुरियूं कयूं, न नफ़रत फैलायूं, अलाह जे नाइब खे इहो त नथो ठहे न। इहो त शैतान जो नाइब हूंदो जेको इहो कमु कंदो। त इहे जेके ग़लति ॻाल्हियूं आहिनि, बुरा अमल आहिनि, ऐं अलाह जो नापसंदीदा जेके ॻाल्हियूं आहिनि, उहे त असांखे जुगाए ई नथो, असां त ठहनि ई नथियूं त असां उहो कयूं। हिकु लम्हे लाइ सिर्फ़ु इहो अहसासु थिए त
असांजी अहमियत कहिड़ी आहे। क्लास में जेको मॉनिटर हूंदो आहे न, उहो पोइ पाण का ग़लति हरकत न कंदो आहे, छो त हुनखे ख़बर आहे त हाणे क्लास मूंखे कंट्रोल करिणो आहे, सॼो सिस्टम संभालणो आहे, त मां पाण कीअं ग़लती कयां। उहो थोरो अलर्ट थी वेंदो आहे। यानी हिकिड़ी नंढिड़ो मिसाल थी ॾियां मां तव्हांखे, नंढिड़े लेवल ते हिकिड़ी ड्यूटी मिले थी, हिकिड़ो नंढिड़ो पावर मिले थो, त असांखे केॾी अहमियत हूंदी, असांजो केॾो पावर हूंदो। असां चाहियूं त हिन धरतीअ ते अमन सुकून सलामती क़ाइमु कयूं, असां चाहियूं त का बुराई थियणु न ॾियूं, असां इंसान चाहियूं त दुनिया में सिर्फ़ु ख़ूबसूरती हुजे, बुराई बंदि जंग झेड़ो बदतमीज़ी गंदगी अहिड़ो त कुझु बि न हुजे जेकर। सो हिकु दफ़ो असांखे पंहिंजो पाण खे सुञाणणो आहे, पंहिंजो पाण खे ॼाणणो आहे, असां आहियूं केरु। बेशक असां अलाह जी ठहियल मख़लूक आहियूं, उनजी रज़ा ख़ुशीअ सां असां हिन ज़मीन ते रहूं था, उनजी मर्ज़ीअ सां रहूं था, पर उन असांखे पंहिंजो नाइब मुक़ररु कयो आहे, पंहिंजो असिस्टेंट मुक़ररु कयो आहे। त असांखे कंहिं क़िस्म जी बुराई कंदे, बदनियती कंदे, अंदरि में खोट रखंदे, माण्हुनि सां ज़्यादतियूं ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियूं कंदे इहो जुगाए नथो, इहो ठहे नथो। असांखे इहो न थियणु घुरिजे न। त इंसानु ज़मीन ते अलाह जो असिस्टेंट आहे, ऐं अलाह साईं पाण सूरह बक़रा जी आयत नंबर 29 में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इहो ॿुधायो आहे त जॾहिं मां इंसान खे पैदा पियो करणु चाहियां त मां मलाइकनि खे ॿुधायो त मां ज़मीन ते पंहिंजो नाइब मुक़ररु करण वारो आहियां, ऐं उहे तव्हां ऐं असां। अलाह जी फरमाबरदारी खां सवाइ ॿियो कुझु असांखे करिणो ई न आहे। असांखे त अलाह साईं पाण पंहिंजो नाइब मुक़ररु कयो, पोइ असांजो बदतमीज़ी कंदासीं, गंदगी कंदासीं, बुरायूं कंदासीं, त असां पोइ कीअं सिस्टम खे हलाए सघंदासीं हिन दुनिया में। शायदि मां सम्झाए सघी हुजां जेको मूंखे सम्झ में आयो आहे। त पंहिंजो क़दुरु सुञाणो, पंहिंजी अहमियत सुञाणो, पाण खे सुञाणो, हर क़िस्म जी नेगेटिविटीअ मां निकिरो, ईमान मज़बूत करिणो आहे अलाह जी ज़ात में। इन यकीन सां ज़िंदगी गुज़ारणी आहे त अलाह साईं मूंखे मोकिलियो आहे कंहिं मक़सद सां, ऐं उहे मुंहिंजो मददगार आहे, उहे मुंहिंजो साथी आहे, उहे मुंहिंजो दोस्त आहे, उहे मुंहिंजे ॾुखी सुखीअ में मुंहिंजे कमु अचण वारो आहे, छो त असां हुनजा नाइब हूं। अलाह असां सभिनीनि खे सम्झ ॾे।